हाय हवेलिया में मां अकेली। हाशिम खान जे बादशाह जो खैर खपे बि खैर। देख ख़लीफ़ा ख़ान मोहम्मद कीअं अॼु अकेलो पंधु कयो अथई? हाशिम खान खैर आहे। अॼु मां तव्हां ॾे मुर्शिद साईं जो न्यापो खणी आयो आहियां। ख़लीफ़ा मुर्शिद साईं मूंखे पाण हुकुम करे तां पुॼी वञा हा, पर तोखे छो तकलीफ़ ॾिनी अथसि? हा हा ख़लीफ़ा, असां में अञा उहा काहे। हाशिम खान इहा त ख़बर मूंखे नाहे। मुर्शिद साईं जेको मूंखे न्यापो ॾिनो न उहो तव्हां ॾे खणी आयो आहियां। ख़लीफ़ा कहिड़ो पैगाम खणी आयो आहीं मुर्शिद जो? हाशिम खान हिकु माण्हू क़त्ल थी वियो आहे। त पोइ ख़लीफ़ा असां छा कयूं? जेको क़त्ल थींदो आहे छा असीं हुन जा ज़िम्मेवार आहियूं छा? हाशिम खान तव्हां मुंहिंजी पूरी ॻाल्हि नाहे ॿुधी। तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि ॿुधां? मां त तुंहिंजे लहजे मां ई सम्झी वियो आहियां त तूं छा थो चवणु चाहीं। हाशिम लॻे थो त ख़लीफ़ो दोस्ती तोड़ण थो चाहे। हाशिम खान घणे गरम थियण जी ज़रूरत नाहे। तूं जेकॾहिं ॿेले जो शींहुं आहीं न, मां बि मुर्शिद साईं जो ख़ासि ख़लीफ़ो आहीं, ख़ासि। हाशिम खान कंहिंजी धमकी में न ईंदो आहे। जेको तोखे करिणो आहे सो वञी कजां। ऐं हा, आउं हर कंहिं खून जो ज़िम्मेदार न आहियां। हाशिम खान तूं मूंखे अञा सुञाणी नथो। ख़लीफ़ो मां ज़रूरु आहियां, पर ॿियो कुझु बि आहीं, ॿियो कुझु बि। पुलिस खे हिकिड़ो लाश लिंक रोड ते मिलियो आहे ऐं उनजी जांच पड़ताल बि हले। हिन मामले में आउं अणॼाण आहियां, मूंखे का ख़बर न आहे। ठीकु आहे संगत, अल्लाह वाही। चङो ख़लीफ़ा, यारो यारी। को अचणो आहे? केरु अचणो आहे? छा पियो थिए हिते? अॻु में त मूं अम्मा खे एॾो बेक़रार कोन ॾिठो हुयो। काॾे वञिणो अथसि? छो न घड़ियाल ॾे थी ॾिसे। सुडेका जीवन जो कोई न है, या रहते कहीं जो। सुडेका जीवन है जो कोई न है, या रहते कहीं जो। केड़ी दुनिया आहे
सा रसड़ोली। साईं थोरो सब्र त कयो हा, मां पाण अचां हा तव्हांजे। त इहा रांदि आहे, मां बि चवां अम्मा चुरे ई नथी। उफ़ मुंहिंजा ख़ुदा, एॾी वॾी रांदि। गौरी, तूं त अची आहीं, पर मुंहिंजो बेसब्रो रूह मूंखे तड़पाए पियो, मूंखे वेहण न पियो ॾे। मुंहिंजो दम घुटिजे पियो। गौरी, इन करे मां ऊंधा ई राति में तोॾां हलियो आयो आहियां। साईं कंहिं ॾिठो त न? हूअं बि अॼुकल्ह सभु को अजीब नज़रुनि सां थो ॾिसे, ऐं साईं खे बि थोरो मूंखे लॻे थो शक थिए थो पियो। गौरी, ग़लती तो मूंखां थी हो, को घस नज़र नथो अचे। कयां त छा कयां? जेकॾहिं एॾी बेसब्री बेचैनी महसूस कंदव त पोइ मसला कीअं हल थींदा? तव्हां त दुनिया जा मसला हल था कयो ऐं पंहिंजे मसले ते। गौरी, तोखे मां बानी बि नथो ॾिसी सघां न, कुझु सही बि नथो सघां। मां पंहिंजो पाण खे मुजरिम थो तसवर कयां। ॾिस गौरी, इहो एहसासु मूंखे मारे विझंदो। ईअं न चओ। जंहिंमहिल तंहिंमहिल ॾिस तूं फोन ते वेठी थी ॻाल्हाए। हाँ, कंहिंसां थी फोन ते ॻाल्हाई? भाउ सोराब, कंहिंसां ॻाल्हाईंदसि? रासिया सां ॻाल्हाईंदसि। कंहिंजो बि हक़ न आहे मुंहिंजी पर्सनल ज़िंदगी में इन्वॉल्व थिए। हर इंसान जी ज़ाती ज़िंदगी हूंदी आहे, ऐं हीअ मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी जो मामिलो आहे। भरोसो न अथई त वञी रासिया जे घरां पुछी सघीं थो। मतलब त कुछ आहे। तूं छा थी सम्झी त सौराब ईअं वधे तो हवा में उॾामंदो? सौराब तो उॾंदड़ झिरकीअ जा पर गणे वठंदो आहे। मां सम्झां थो, सभु सम्झां थो त तूं कहिड़े अफ़ालनि में आहीं। अॼु त फोन खसे ॻाल्हि खे लिकाएं थी, पर केसि ताईं लिकाएं थी? अदा, शक का सिवाय दिल में कुछ अथई? भेण आहियां तुंहिंजी, नौकराणी न आहियां जो तुंहिंजे इशारनि ते उथां ई वेहां। ज़ाती ज़िंदगी, कंहिं बि औरत जी ज़ाती ज़िंदगी ठीक कान थी सघे जेसि ताईं हुन जी शादी न थी थिए। पहिरियां वञी मां अम्मा सां ॻाल्हायां थो, ओ तोखे ठाहींदुसि। यादि रखी छॾ,
याद रखे छद मां पीर सोराब आया है। गाल ॿुध साइमा, मूंखे त को वॾो वॾो मसइलो थो लॻे। का ॻाल्हि आहे ज़रूर जेको तोखे साईं ॿुधाए नथो। अहिड़ा साईं न वटि वॾा वॾा मसइला थींदा अथई, वॾा वॾा मसइला थींदा अथई, पोइ ॻाल्हि मिड़ई गुड़ करे छॾींदा आहिनि, चवंदा आहिनि कंहिंखे ख़बर न पवे। इहा मतां ॻाल्हि हू चई आहे। तूं ॾे ख़बर कीअं भुलिजी वई? मां हाणे छॾ हिन ॻाल्हि खे, तोखे छा आहे? तूं त सफ़ा बेओनी आहीं, विहाणो मथे खे ॾियो सुती पई आहीं। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। गोरी मन चाय खड़िया अजी सां साइमा, सोनी छोकरी केरा? ही साईं जी परेशानी आहे। जॾहिं खां आई आहे साईं जी त निंड फिटी वई आहे। चवे थो त वीचारी ॾुखारी आहे। ॾुख? मूंखे वरी कहिड़ो ॾुख आहे? हाय हाय, मूंखे इहा ॾिठल लॻे थी, सम्झ में नथो अचे किथे हिनखे ॾिठो अथमि, ला ॼाणे। पर ॿुध, मूंखे कुझु दाल में कारो थो लॻे। का ॻाल्हि माई अथई ज़रूर। अख पट संभाल। हाणे अहिड़ियूं जो तिरतालियूं बतियूं हिननि बंगलनि में हलंदियूं, पोइ त लाजे मां छा थींदो। कुझु होश सां कमु वठ। अञा त तूं हिन जी थी कोन ॾिठी आहे, हू त क़यामत आहे क़यामत। बाबा कुझु ई न थी तूं ख़ुदा ख़ुदा कर। अलाह साईं ज़बान त ॾिनी अथई न, कुझु ॻाल्हि पुछीसि छो नथी? हे न थिए, तूं इहा पंहिंजी जेका हे खट छिनाए छॾी, अची ही बालम थी वेही रही, पोइ पई रोई, पोइ पई मूंखे मिनतियूं करी। कुझु कोन थींदई, कुझु कोन थींदई। हाणे खाई पेर पुख्ता कर। हा, ॿ टे दफ़ा पुछण जी कोशिशि कई आहे, पर साईं जवाब ई नथो ॾे। ॻाल्हि ॿुध साइमा, मूंखे त को वॾो वॾो मसइलो थो लॻे। का ॻाल्हि आहे ज़रूर जेको तोखे साईं ॿुधाए नथो। अहिड़ा साईं वटि वॾा वॾा मसइला थींदा अथई, वॾा वॾा मसइला थींदा अथई, पोइ ॻाल्हि मिड़ई गुड़ करे छॾींदा आहिनि, चवंदा आहिनि कंहिंखे ख़बर न पवे। इहा मतां ॻाल्हि हू चई आहे। तूं ॾे ख़बर कीअं भुलिजी वई? मां हाणे छॾ हिन ॻाल्हि खे, तोखे छा आहे? तूं त सफ़ा बेओनी आहीं, विहाणो मथे खे ॾियो सुती पई आहीं। ऐं त चवां थी हाणे महिरबानी करे अहमद खे घुरा। कुझु माइला जी शादी कयूंसि, बाक़ी हिन सोहराब खे त अहमद अमेरिका में पढ़ाई पियो करे ऐं धीअ जी बि पढ़ाई हले पई, त हिन करे ॾिस मां पंहिंजा पाण में वेठा आहियूं, अता अमजद खे बि सोचणु घुरिजे। भाॼा ई आहियांसि, अकेले सिर आहियां, आख़िर छा कयां, कंहिंखे संभालियां। हाणे तूं महिरबानी करे हुनखे थोरो सम्झाइंसि। भेण तूं बि मूंखे नथी सम्झी सघी। साईं बि छा कए, सोराब जा पेर ॾिठा अथई, न राज जो आहे न घर जो आहे, सॼो ॾींहुं लोफरनि सां घुमंदो आहे। साईं हुन सां ख़ुशि न आहे। तूं त का सफ़ा चरी आई, ॿार पवंदुसि न त सुधरी वेंदो। जवानी आहे न, जवानी अथई हवा। हा, शादी कंदो, ॾिस त कीअं थो सुधरे। तूं ॾिस मिनथियूं थी करे, तूं का वटि वराण कर। ही वॾनि जा फ़ैसिला आहिनि। हाणे छोकिरियूं वीचारियूं वेठियूं आहिनि, काॾे कंदासीं? हा, इहे वॾनि जा फ़ैसिला आहिनि, तूं सोच कर। हा,
हाशिम खान, पुलिस खामोश ना है बेटी। इन नए सूबेदार जे दिमाग में ईमानदारी जो भूत सवार है। ऐं तुंहिंजो इत अचण बार बार सही ना है तुंहिंजे लाइ। सोराब साईं, सिधो सौ चओ न, कम लथो ढकण विसरियो। बाक़ी सूबेदार जो बहानो छो तो करी? सोराब साईं, मूंखे त पंहिंजी महबूब जी सिक सतायो हो, इन करे आयो आहियां। रात महबूब जो जबरदस्ती मेहमान थींदसि, वो आर या पार। ना हाशिम ना, इएं न कजां। मां तुंहिंजे रिश्ते जी घुर लाइ इन साहब सां ज़रूर ॻाल्हाईंदुसि, पर यार हिन वक़्तु हालतूं ॾाढियूं ख़राब आहिनि। को बेड़ो तकड़ो कदम न खणजांइ, इहो तुंहिंजे लाइ सुठो थींदो। हाशिम, हिन वक़्तु हालतूं ॾाढियूं ख़राब आहिनि। जेकॾहिं तूं हिन वक़्तु थोरी बि हरकत कई न, त हुनजो नतीजो तमामु ख़राबु निकिरंदो। ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हाशिम, मां तोसां वाइदो थो कयां, तूं इन साहब वारी धीअ सां लाऊं ज़रूर लाहींदे। हा मुर्शिद साईं, तव्हां हाशिम खे सही चई रहिया आहियो। ऐं हिकु ॿी ॻाल्हि बि आहे, वॾे पीर खे असां ते शक आहे साईं, त सहाफ़ी करम खान खे असां क़तलु कयो आहे। कासिम, तव्हांखे कीअं ख़बर पई त वॾे साईं खे असांजे मथां शक आहे? मुर्शिद ख़लीफ़ो आयो हो वॾे साईं अमजद जो नापो खणी। लॻे थो तिन नए सूबेदार मौलाद हथ साईं वॾे खे सोढ़ो कयो आहे, तॾहिं त तव्हां ॾांहुं माण्हू मोकिलियो अथसि। पर ॻाल्हि त ॿुधो हाशिम, तव्हां छा चयो हिन ख़लीफ़े खे? ऐं हिन ख़लीफ़े तव्हांखे कहिड़ो नियापो ॾिनो साईं वॾे जो? सोराब साईं, ख़लीफ़ो कातिल जी तलाश में आहे, करम अली सहाफ़ी जे। पर मूं बेड़ो कुथो जवाब ॾिनोमांसि जो वरी मोट न ईंदो। सुठो कई, ॾाढो सुठो कई हाशिम। इन ख़ुशीअ में अॼु मां तव्हांखे पुरबाश थो कयां। लालो, ओ लालू, अलाए छा था चओ तव्हां? मूंखे त तव्हांजी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। जेको पुछां थो तव्हां खां उहो त ॿुधायो ई नथा, बाक़ी ही तव्हां अजायूं ॻाल्हियूं था कयो। अरे वाह, मां ॿार कोन आहियां पुट, होशियाराणा पुट। मूं हुन न्याणी जे ॻाल्हाइण मां ई सम्झी वरितो त उहा वीचारी चाहे छा थी पा। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। हेलो हेलो,
शुमाइला, दिमाग़ ख़राब थियो तुंहिंजो। ऐं कल्ह खां तोखे फ़ोनूं पई कयां, हिकिड़ी फ़ोन खणे तो टाइम न आहे। शुमाइला, बाबा साईं ठीक न आहे ऐं हूअं बि पंहिंजो वास्तो यूनिवर्सिटी सां ई आहे। तोखे छा ॿुधायां त केतिरो परेशान आहियां। हा, सदाई इहो पियो पिटिजां। ग़रीब आहियां, बाबा ठीक न आहे, पढ़ाई करणी आहे, पर मुंहिंजे दिल में कहिड़ा तुंहिंजे लाइ तूं न समझी सघंदे साले, तूं न समझी सघंदे। तूं बिल्कुलु सही आहीं। मां तव्हां वॾनि माण्हुनि सां न निभाए सघंदुसि। तूं अॼु बि पंहिंजी जॻह ते सही आहीं। मिस्टर साले, जंहिं जो वास्तो शुमी सां पवे ऐं वो पाण खे ग़रीब समझे, तूं मूंखे ॿुधा तोखे छा खपे? न शुमाइला, मूंखे कुझु नथो खपे। मां पंहिंजी ग़रीबी में ई ख़ुशि आहियां। मूंखे बहाना न ॿुधा। तुंहिंजा बहाना ॿुधी ॿुधी मुंहिंजा कन बची पिया आहिनि। ॻोठ में आऊं बोर बि थियां। सुभाणे शहर थी अचां ऐं यूनिवर्सिटी में मूंसां कीअं बि थी करे मिल। न शुमाइला, इहो थोरो मुश्किल आहे मुंहिंजे लाइ। कुछ भी मुश्किल कोन्हे। जिनके पंहिंजे लाइ वक़्तु कढणो हूंदो आहे न, तो कढी ईंदा आहिनि, जीअं आऊं ईंदी आहियां। ऐं तोखे अचणो आहे, बसि अचणो आहे, ठीकु आहे? थोरो सम्झण जी कोशिशि कर शुमाइला। वधीक ऐं वरी बि कोशिशि कंदसि। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। कीअं सम्झायां शुमाइला खे हिते बाबा बीमार आहे ऐं मुंहिंजो वञणु ॾाढो मुश्किल आहे। बाबा, पाणी ॾियां छा? न बा, न फिलहाल पाणी जी ज़रूरत न आहे। अबा, सारे पुट, बाबा मूं सभु कुझु ॿुधो पे पुट। इहा हुई केरु फ़ोन ते पुट? बाबा साईं, आहे हिकु वॾे ज़मींदार जी धीउ आहे। ज़मींदार जी धीउ? देवा, कहिड़े ज़मींदार जी धीउ हुई? बाबा साईं, हू त मुंहिंजे पोयां पइजी वई आहे, पर जॾहिं मुंहिंजी एतिरी हैसियत ई न आहे त कंहिं अमीर छोकिरी जी ज़िंदगी ख़राब छो कयां? पुट, तोखे बि वॾो माण्हू थियणो आहे, वॾो माण्हू। ऐं ॿुध, सोच बि वॾनि माण्हुनि वारी रखणी थी बाबा। सम्झी पियो न मुंहिंजी ॻाल्हि खे? इहो सभु कुझु सोचणु छॾे ॾे बा। वॾा माण्हू बि ईअं वॾा माण्हू कोन थिया, ठीकु आहे? उन्हनि वटि पंहिंजे अबनि ॾाॾनि जूं मिल्कियतूं हूंदियूं बाबा। मूं त बाबा सॼी उमिरि तव्हां बचड़नि लाइ दुबईअ में पंहिंजनि कुलनि ते बोरा खया आहिनि, महिनत मज़दूरी करे तव्हांखे पाले निपाए ताती एतिरो वॾो कयो आहे बाबा। त मुंहिंजी बि त ख़्वाहिश हूंदी न त मुंहिंजो पुटु बि वॾो माण्हू थिए, सुठी ज़िंदगी गुज़ारे बा। हर पीउ जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे बाबा, हर पीउ जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे। पर बाबा साईं, हक़ सच त इहो ई आहे त आहियां त हिकु मंगणहार जी औलाद। छा ॼणा इन्हनि अमीर घराणे जी छोकिरियुनि सां। बाबा साईं, इहे उहे अमीर छोकिरियूं आहिनि जेके पंहिंजनि जूं ई न आहिनि त मुंहिंजूं छा थींदियूं? बाबा, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, इहो नंढो माण्हू केतिरो नंढो थी सघे थो? हा, ऐं वॾो माण्हू केॾो वॾो थी सघे थो? इहा ॻाल्हि त मूंखे ॿुधाए बाबा। अड़े अबा, मुंहिंजा राणल पुट, दुनिया खे फतह कंदड़ बादशाह सिकंदर यूनानी पुट गुज़ारे वियो, ऐं अबा ही पीर बख्श बि गुज़ारे वेंदो। तूं सुभाणे हुन छोकिरीअ सां मिलंदे त पुट, इहो ग़रीबीअ जो अमीर खां इंतकाम हूंदो। सम्झी पियो न मुंहिंजी ॻाल्हि खे? बाबा साईं, अलाए छा था चओ तव्हां?
मूंखे त तव्हांजी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। जेको पुछां थो तव्हां खां उहो त ॿुधायो ई नथा, बाक़ी ही तव्हां अजायूं ॻाल्हियूं था कयो। अरे वाह, मां ॿार कोन आहियां पुट, ऐं छा ॼाणा पुट, मूं हुन न्याणी जे ॻाल्हाइण मां ई सम्झी वरितो त उहा वीचारी चाहे छा थी पा। भला आऊं छा वञी कंदुसि हुते? अबा तूं हुन सां मिल, यूनिवर्सिटी में गॾु था पढ़ो, भला उते मिलण हुन सां को ऐब त कोन्हे न बाबा। मिली वठ मुंहिंजा पुट, मिली वठ हुन सां। बाबा साईं, हू वॾा माण्हू आहिनि, असां ग़रीब आहियूं, असांजो हुन सां को मुक़ाबिलो न आहे। ऐं बिला वजह एॾा किराया भाड़ा ख़र्च करे उते वञा, उन खां पोइ बि हू न अचे त पोइ। अरे वाह, तूं मुंहिंजो फिक्र न कर, मिड़ी वियो। उमिरि जे हिसाब सां खंघु खुड़को थींदो आहे वाह, तो अंदरि पैसा पिया अथई। तूं हीअं कजांइ जो सुबुह जो उहे पैसा खणी यूनिवर्सिटी हलियो वञे मुंहिंजा राणा। बाक़ी मुंहिंजो उल्को न कर, ऐं ठीकु कयां पुट, अजायो थो वहम करी मुंहिंजे बारे में। भाऊ केड़ो घर में आई? अरे करीब दिनो ही आ। आओ। अरे बाबा हलियो आ, तो खां केड़ो पड़दो? आयो आयो। बाबा मानी का? मैं जाऊं खड़िया ना। वे बड़ा वे। अदा मानी खाओ हा न? नदी में मानी खाई आ। दे खबर करीमो, खैर ता है ना? पंध पियो आई। कमदार मुर्शद सोरा मोकलियो, चई कमदार दे वने त बदी थिया ने पैसा कोन मोकले। अब करीम दिना पैसा बराबर सोरा साईं का मो 20,000 वरता आहिनि। हाणे हुनखे मुंठी वठो भरे। मूं बिन फसलन में पैसा लाए बचा जान टोटल हींअर या 2.5 लाख किताब भरे जा। कमदार हिसाब किताब मां पाण कोन जाणो, मुर्शिद जो हुकुम थियो तॾहिं आऊं अची बाबा। हाणे तो साईं सोराब मूंसां ज़ुल्म करे छॾींदो, बाहि बारे छॾींदो, कंहिंखे कोन बख़्शियो अथसि। आख़िर मुंहिंजो थींदो छा हाणे? चाहे कमदार तो बि मुर्शिद साईं जे चवण ते घणेई जोगा बर्बाद कया आहिनि, हाणे तुंहिंजो बि वारो अची वियो आहे। अबा करीम ॾिना ऐं साख सां चवां थो, मूं पैसा टोटल ॾेई छॾिया आहिनि बाबा। त कमदार इहा साख त मूं बि खई पे, पर साईं सोराब जे साम्हूं केरु ॻाल्हाए? बाबा बादशाह हुआ, बादशाहनि वारी ॻाल्हि बसि। मस वञी चाचा मूं कर्ज़ लाथो आहे, बसि जेको थियणो सो थी वियो। बाबा करीम ॾिना मूंखां ग़लती न पर ग़लतान थिया आहिनि, हाणे आऊं कयां छा? हाणे सोराब साईं शराब जो चोको पी अची मुंहिंजे मथां बीह रहंदो। त कमदार इहा त पोइ अॻु में सोच करी आहे न। चाचा आहे त वॾे साईं जो भाइटियो, पर हाणे इन मसइले जो हिकिड़ो अथई। बसि चाचा छा कयूं, पर असां खां इहा बुछड़ाई कान पुॼंदी। बसि बाबा करीम ॾिना मूंखां चुक थी वई, हाणे छा कयां? चाचा मां वञी साईं खे चवां थो त कमदार बनी ते वियो, घर कोन्हे। वञी तूं अमजद साईं सां मिल त को मसइलो थींदो। बाबा करीम ॾिना सोराब साईं वॾे साईं वारी ॻाल्हि त चिड़ियो आहे, तो वॾे साईं खे दान ॾिनी छो आहे? चाचा जंग छा थींदो? चाचा इहो हर ई बनी फुरींदी, ॿियो छा कंदी? वरी मां तोखे सुठी संगत थो ॾियां, वॾे साईं सां वञी मिल। चाचा बाक़ी आहे तुंहिंजी मर्ज़ी, चङो पोइ हाणे मां वञां थो। हला भाई। शुमाइला ख़ैर त आहे जो मूंखे हिते घुरायो अथव? सालिया जे सोसाइटी में रहां थी उते ॾाढी खुट आहे, बुसट आहे, रुगो नोटनि जी थयूं आहिनि, पर ज़िंदगीअ में को बि मज़ो न आहे। शुमाइला मां तव्हांजे लाइ छा थो करे सघां? उहो ई जेको मन खे सुकून ॾे। मूंखे हिकिड़े दोस्त जी ज़रूरत आहे। शुमाइला मां तव्हांजी कैटेगरी जो न आहियां,
तव्हां नथा ॼाणो त मां केतिरी मुश्किलातुनि सां पढ़ी रहियो आहियां। मूंसां दोस्ती रखी शायदि ई तव्हांखे सुकून मिले। ओ चरिया मोगा, तू शायद औरत जी वफ़ा में नथो ॼाणी। ऐं तोसां प्यार कंदी आहियां। माना जेको कुछ मुंहिंजो आहे सभु तुंहिंजो आहे। ऐं तोसां प्यार कयां थी। ॾिस जुमैला, मां हिकु ग़रीब माण्हू आहियां। मां ॾुखनि सुखनि ते हिरियल आहियां। तोखे सुख नथो ॾेई सघां। हा, बाक़ी रुगो वक़्तु गुज़ारणो आहे, टाइम पास करणो आहे त ॿिया बि क्लासमेट खोड़ आहिनि। असां ग़रीब माण्हू आहियूं, असां कंहिंसां रखंदा न आहियूं। अगरि जे रखंदा आहियूं त असांजी मोहबत ॾाढी शाहूकार हूंदी आहे। अधु रस्ते में न छॾींदा आहियूं। ग़रीब जो ॿार आहीं पर आज़ाद त आहीं न। मूंखे ॾिस, आउं बि घरां निकिरां थी, तोसां मिलण लाइ टाइम कढां थी। छा तूं ईअं नथो करे सघीं? तोखे फ़ोन कंदी आहियां, तोखे मैसेजिस कंदी आहियां, तुंहिंजे लाइ टाइम कढंदी आहियां। त मुंहिंजी मोहबत जी तोखे क़दर कोन्हे? शुमाइला, मोहबत जूं दीवारूं त ॾाढियूं ऊचियूं ऐं मज़बूत आहिनि। इहे आउं उरांगे नथो सघां। हा, बाक़ी का वॾी ॻाल्हि न कंदसि ऐं कोशिशि ज़रूरु कंदसि। ओ सालिया, तूं इहा ॻाल्हि करे मुंहिंजे रूह खे सुकून ॾेई छॾियो आहे। हाय हवेलिया में मां अकेली